वाकई यार जादूगर सच्चो आ। एक बोतल भित में हणण सा एतरी बोतला निकरी जावे। जादुई दीवार आ। हिकड़ो एटम हणदावे दीवार मां खोड़ सजा एटम बाहर निकरींदा। वारो कर पांजू बोतला खण दे खबर भाऊ तोखे छा कढणो आ। जादूगर साहब मां बेकरी ते कम कंदोम ऐं बिस्कुट भी खाइंदो। मुखे आदत थी वई। हाने मुखे 6 महीना थियन बेकरीन कढी छडियो आहे। मस मस हाने मां बे पैकेट वरतो आहे। मुखे डबल कर दियो। मेहरबानी जादूगर साहब। हां हाल 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 तू गाल मन मुंजी तू जिंगा लाला हू। जादूगर साहब तो मेहरबानी। हाँ सिंगल पासरी तू छा डबल कराइण चाहीं थो? मथा ई सोली अची विया मूंखे कपड़ा डबल करे ॾींदा वे। कपड़ा कीअं न डबल थींदा? चवें त तोखे डबल करे छॾां। जादूगर साहब मांखे डबल न कयो मूंखे कपड़ा डबल करेणा आहिनि। कमजोर पहलवान वारो कर पोयां लाइन लगी बीठी आ। हा हा गाल मन मुंजी तू जिंगा लाला हू। वाह वाह एतिरा सॼा कपड़ा हिकिड़ो पाए ॾिसां। लंबू तोखे छा डबल कराइणो आहे हिन जादुई दीवार सां? दरअसल मांखे यार रोज़ो इंजे लाइ मांखे शाम इफ्तारी करणी आहे। मांखे वटि हिकिड़ो माल्टो आहे। मांखे माल्टा त डबल करे ॾे। जादूगर साहब ही कहिड़ो मूंसां ज़ुल्म कयो आहे? मां पंहिंजे ई जे लाइ कपड़ा घुरियाम उठ जो आथर कोन घुरियोम। सिंगल पासरी तू मांखे ईद जे वगन जे लाइ चयो न। तोखे ईद जा वगा मिली आ। मां जादूगर आहियां दर्जी न आहियां जे तोखे मां फिटिंग करे ॾियां। एतिरा कपड़ा खुला मां ईद पढ़ण वेंदुमि सॼे मूं ते दोस्त टोका कंदा मूंखे सॼे फ़कीर सम्झंदा। मूंखे कपड़ा मटाए ॾियो। हाणे मटबा कोन तुंहिंजे हिसे में इहे कपड़ा आया आहिनि न। कुछ खा पी जान बड़ा पोइ तोखे इहे कपड़ा पूरा अची वेंदा। वरी न अचनी पूरा न वरी दर्जी खां तू फिटिंग करे छॾींजांइ। तू वारो कर पंहिंजा माल्टा डबल करा। गाल मन मुंजी तू जिंगा लाला हू। वारो कर पंहिंजा माल्टा खण। जादूगर साहब मांखे इन दीवार ते अञा भी यकीन नथो अचे। लॻे थो असांजी अखियुनि खे तूं धोखो थो ॾें। मां माण्हुनि जे अखियुनि खे अंधो न कयो आहे बल्कि ॾींहुं ॾिठे जो तूं पाण अंधो थियो आहे। केतिरनि माण्हुनि जा एटम केतिरा सॼा मां डबल करे छॾिया आहिनि ट्रिपल करे छॾिया आहिनि। तोखे अञा भी यकीन नथो अचे? ही माल्टा असल ईअं नकल आहिनि। हेॾे कर मुंहिंजो माल्टो। रोज़ा न था रखो। मां मुश्किल सां डबल कराइण माल्टा तूं मुंहिंजा माल्टा खाईंदो। हराम खोरो विड़ो न। जादूगर साहब हिकु माल्टे जे करे इन मांखे थप हई आहे। चयो आहे इनखे भॼायो हितां। तोखे माल्टा मिली आ न। निकिर हिन पासे। जादूगर साहब मूंखे तुंहिंजी यादि ते यकीन अची वियो आहे। हे मूंखे चिप्सां घणियूं करे ॾे। गाल मन मुंजी तू जिंगा लाला हू। हे चिप्सां त घणी थी वियूं। हाणे चिप्सनि जी मां छा कंदुमि? हाणे जादूगर खे चवां थो मूंखे पैसा डबल करे ॾे। जादूगर साहब मूंखे पैसा डबल करे ॾे। इन चिप्सनि जी मूं छा कंदो? हिकु माण्हू जो हिकु दफ़ा ही दीवार डबल करे थी वरी नथी करे। पहिरीं मूंखे तूं ॿुधायां न त मां पंहिंजो कोई कीमती चीज़ डबल कराए वेठा आहियां। हाणे मां कुछ नथो करे सघां। पहिला तू ॿुधाए हा न। हाणे मुंहिंजो टाइम पूरो थी वियो आहे। मां हली पियुसि। ये वरी कीअं नथो थी सघे जॾहिं चिप्सा भी डबल थी वियूं आहिनि ऐं पैसा भी डबल थी वेंदा। हाणे मां घरां पंहिंजा पैसा थो घुरी अचां। पैसा त मां घरू खणी आयो आहियां। हाणे पैसा आणी करे मां पैसा डबल थो करां। मुंहिंजा पैसा काॾे आ? अप्पा पैसा गुम थी विया मुंहिंजा। हाणे मूं पाण थो वञां। हाँ मुंहिंजा कपिड़ा काॾे आ? हिन दीवार ते मूंखे बेइज़्ज़तो करे छॾियो। वाह जो तरीक़ो कयम शैतानी खोपड़ी जो कमाल। वाच भी कीमती हाथ लगी पैसा भी खोड़ थी आहिनि। हाणे बुख ॾाढी लॻल आहे। होटल ते वञी करे ॿाकरो गोश्त थो खावां। मोगे जी मार ख़बर न चार।